तमीरो खान भरसां ॻोठ बिलावल जागीराणी भरसां वारह केनाल खे आरडी 170 वटि 200 फुट गारो पइजी वियो आहे। पाणी तेज़ी सां ॻोठनि तरफ़ वधण लॻो आहे। आपाशी अमलो अञा ताईं नाहे पहुतो। मीरो खान शहर खे बि ख़तरो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं त गारो लॻण जे हवाले सां त मीरो खान भरसां ॻोठ बिलावल जागीराणी भरसां वारह केनाल खे आरडी 170 वटि 200 फुट गारो पइजी वियो आहे। पाणी तेज़ी सां ॻोठनि तरफ़ वधण लॻो आहे। आपाशी अमलो अञा ताईं नाहे पहुतो। मीरो खान शहर खे बि ख़तरो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। मीरो खान भरसां ॻोठ बिलावल जागीराणी भरसां वारह केनाल खे आरडी 170 वटि 200 फुट गारो पइजी वियो आहे। पाणी तेज़ी सां ॻोठनि तरफ़ वधण लॻो आहे। आपाशी अमलो अञा ताईं नाहे पहुतो। मीरो खान शहर खे बि ख़तरो आहे। मीरो खान भरसां ॻोठ बिलावल जागीराणी भरसां वारह केनाल खे आरडी 170 वटि 200 फुट गारो पइजी वियो आहे। पाणी तेज़ी सां ॻोठनि तरफ़ वधण लॻो। आपाशी अमलो अञा ताईं नाहे पहुतो। मीरो खान शहर खे बि ख़तरो आहे। अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं त मीरो खान भरसां ॻोठ बिलावल जागीराणी भरसां वारह केनाल खे आरडी 170 वटि 200 फुट गारो पइजी वियो आहे। पाणी तेज़ी सां ॻोठनि तरफ़ वधण लॻो आहे। आपाशी अमलो अञा ताईं नाहे पहुतो। मीरो खान शहर खे बि ख़तरो आहे। मीरो खान भरसां ॻोठ बिलावल जागीराणी वारह केनाल खे आरडी 170 वटि 200 फुट गारो पइजी वियो आहे। पाणी तेज़ी सां ॻोठनि तरफ़ वधण लॻो आहे। आपाशी अमलो अञा ताईं नाहे पहुतो। मीरो खान शहर खे बि ख़तरो आहे। मीरो खान भरसां ॻोठ बिलावल जागीराणी भरसां वारह केनाल खे आरडी 170 वटि 200 फुट गारो पइजी वियो आहे। पाणी तेज़ी सां ॻोठनि तरफ़ वधण लॻो आहे। आपाशी अमलो अञा ताईं नाहे पहुतो। मीरो खान शहर खे बि ख़तरो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मीरो खान खां सिंधी टीवी न्यूज़ रिपोर्टर जानमुद वधो। जी जानमुद, घारो लॻो आहे, हिन बाबति आगाह कजो। ॻोठ बिलावल जागीराणी साम्हूं वारह केनाल खे आरडी 170 वटां 200 फुट घारो पियो आहे। घारे सबबि जेकी 100 एकड़ ज़रई ज़मीन आहे उहा पाणी में जेको हुनजो हेठि अची वियो आहे। उते सारियल फ़सुलु जेको आहे उहो बीठल आहे। ऐं जॾहिं त तव्हांखे इहो ॿुधायां त ॻोठ तरफ़ जेको पाणी वधणु लॻो आहे, इरीगेशन जो अमलो ऐं ॻोठाणा जेको हिन वक़्तु घारो वधण में मसरूफ़ आहिनि। जी ठीकु आहे, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी जानमुद।